नाज़रीन, शिकारपुर में वफ़ाक़ी हुकूमत पारां सिंध सां मुसलसल कयल ज़्यादतियुनि ख़िलाफ़ पीपल्स पार्टी पारां एहतजाज कयो वियो आहे। वधीक तफ़सील वठूं था सचाई न्यूज़ जे नुमाइंदे वाजिद अली लोहर खां। जी वाजिद, छा तफ़सीलात आहिनि, नाज़रीन खे ॿुधाइजो। सभिनी जी महिरबानी, इंशाअल्लाह वरी जेको सथ थियो पार्टी जो अञा मथां इस्लामाबाद हलूं। जी बिल्कुल, हुकूमत पारां सिंध सां कयल मुसलसल नाजाइज़ ख़िलाफ़ पार्टी क़यादत जे हुकुम ते पीपी ज़िला शिकारपुर जे सदर मीर आबिद खान भयो जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी क़यादत ज़िले सदर मीर आबिद खान भयो, पीपी ज़िले शिकारपुर जो जनरल सेक्रेटरी सरदारज़ादा ज़ुल्फ़कार खान कमारियो, सिटी सदर अकीर अब्बास सूमरो, पीपी अॻुवाण एडवोकेट सैयद दुर मोहम्मद शाह ऐं ॿिया करे रहिया हुआ। जॾहिं ज़िले शिकारपुर जे तालके यूसीस जे उहिदेदारनि, पार्टी वर्करनि, जियालनि समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाणनि ऐं वॾे तइदाद में शहरियुनि शिरकत कई। ओॾांहुं स्पीकर सिंध असेंबली आग़ा सिराज खान दुरानी जे हिदायतुनि ते पीपी अॻुवाण एडवोकेट सैयद दुर मोहम्मद शाह जे अॻुवाणी में तालके गड़िया सिंह जे सभई पार्टी अॻुवाणनि ऐं वर्करनि धरणे में शिरकत कई। एहतजाजी रैली ताज CNG जकाबाद बाईपास खां थींदे सुल्तानकोट बाईपास वटि धारणो आयो। लाला मक़बूल अहमद सदायो, पीपी तालका शिकारपुर जे जनरल सेक्रेटरी मीर आज़ाद खान लोहर, सीनियर अॻुवाण वॾेरो अमजद खान लोहर ऐं ॿियनि धरणे में ख़ुसूसी शिरकत कई। अॻुवाणनि एहतजाजी धरणे खे ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत पाणी समेत सिंध जे वसीलनि ते धाड़ो हणी रही आहे, जंहिंमें 17,000 मुलाज़िमनि खे पिणु बेरोज़गार करण जा सांबा थी रहिया आहिनि ऐं बिजली जी हथरादू खोट कई पई वञे, जंहिंजे ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। हिननि चयो त वफ़ाक़ी हुकूमत अगरि पंहिंजो क़िबलो दुरुस्त न कयो त इस्लामाबाद वञी धरणो हणंदासीं। वाजिद अली लोहर,